अल्लाह ताला आज जमीन के सदक़े में तव्हांजे इज़्ज़त में रोज़ी में बरकत अता फरमाए। खुदा ताला ये जो गलत मौसम मछली और इन्हें बात में तव्हांजे पंहिंजे दिल और मान रहे रोज़ी बारिश करे रहम ऐं बरकत वारी बारिश। खुदा ताला तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए जो महंगाई के मुक़ाबिले महंगाई खे मुंहुं थी सघो। इंशाअल्लाह ताला खुदा ताला तव्हांखे असांखे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। तव्हां पंहिंजे ॿारनि जी तरबियत ते ध्यानु ॾियो। ॿारनि खे पढ़ायो, छोकिरियुनि खे पढ़ायो, पढ़ंदा उन्हनि जो मुस्तक़बिल वेंदो। ॿियो हाणे घणे तव्हां पंहिंजे नंढे ॿारनि खे ज़हन में कढी वियो पाकिस्तानी फ़ौज असां आहे ऐं असां फ़ौज में आहियूं। असां हिक ॿिए सां परे नदारत कयूं जो पंहिंजे ॿारनि खे हाणे ताईं सम्झायो। छो जॾहिं फ़ौज जे करे असां इज़त सां घुमूं पिया, सरहद ते सरहदनि ते को बि कंहिंखे फ़ौज जी कम में ज़लज़ले में बि फ़ौज जी कम में खुदा ताला पंहिंजी फ़ौज खे एतिरी हिम्मत अता फरमाए जो इन्हनि मुल्क जी ऐं असांजी हिफ़ाज़त करे। बाक़ी जो असांजा नंढा खातेदार आहिनि, नंढा राज़ीदार आहिनि, उन्हनि खे मां ज़रूरु चवंदुसि जो कुझु माल हारियो माल जी बरकत करी आहे चऊं हुजे हिकिड़ी हुजे उन में मां तव्हांखे बरकत जो इज़त जो फ़ाइदो ऐं मुनाफ़ो मिलंदो। बाक़ी मुंहिंजी तरफ़ां जमायत खे पाड़े वारनि खे ईद जी हज जी मुबारक ॾियो ऐं सलाम कयो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।